ब्रेकिंग न्यूज़ आई हैदराबाद में अवां सां शेयर कयूं पिया। सरकारी कामोरनि तरफ़ां बेघर थियल मुतासिरनि लाइ धरती तंग करण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। गर्ल्स डिग्री कॉलेज कासमाबाद जी इंतिज़ामिया पनाह लाइ तरसियल मुतासिरनि खे उथारण जे लाइ पहुची वई। ही कॉलेज रिलीफ कैंप तौर डिक्लेयर थियल नाहे। कासमाबाद में हिकु ई गर्ल्स कॉलेज आहे, हिते मुतासिर तरसी नथा सघनि। इंतिज़ामिया जो इहो चवणु हुयो। कॉलेज में मौजूद समाजी अॻवाननि कॉलेज इंतिज़ामिया में झेड़ो थी पियो। समाजी अॻवाननि कॉलेज इंतिज़ामिया खे वापसि मोकिले छॾियो आहे। अहम ख़बर आहे, हैदराबाद मां अवां खे आगाह कयूं पिया। सरकारी कामोरनि तरफ़ां बेघर थियल मुतासिरनि लाइ धरती तंग करण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। गर्ल्स डिग्री कॉलेज कासमाबाद जी इंतिज़ामिया पनाह लाइ तरसियल मुतासिरनि खे उथारण जे लाइ पहुची वई। ही कॉलेज रिलीफ कैंप तौर डिक्लेयर थियल नाहे। कासमाबाद में हिकु ई गर्ल्स कॉलेज आहे, हिते मुतासिर तरसी नथा सघनि। इंतिज़ामिया जो इहो चवणु हुयो, जॾहिं त कॉलेज में मौजूद समाजी अॻवाननि ऐं कॉलेज इंतिज़ामिया में झेड़ो थी पियो। समाजी अॻवाननि कॉलेज इंतिज़ामिया खे वापसि मोकिले छॾियो आहे।